सोचुम त अग में हाज़िरी तो भराए अचां, मता सावण फ़कीर नाराज़ थी वञे त ख़ुशीअ जे मौक़े ते वॾेरो लड़ी कोन आयो। साईं मुंहिंजा अवां वॾनि माण्हुनि सां असां मिसकिननि जी किरी भेट जो नाराज़ थियूं। इहा ॻाल्हि कोन्हे हाजी अलाह ॾिना, वॾो नालो अलाह साईं जो आहे। माण्हू वीचारो त उमिरि में वॾो थींदो आहे। इहे सभु फ़र्क़ ज़माने जा पैदा कयल आहिनि, न त इंसान मिड़ई साॻे वाह में साहु था खणनि। अहिड़नि नेक वीचारनि जे करे साईं रब साईं अमां खे इज़त सां नवाज़ियो आहे। सावण फ़कीर साईं पाण हली आयो आहे, छो न हिन नेक घड़ीअ ते ॿारनि जी शादी जी तारीख़ पकी करे छॾियो। मूंखे कहिड़ो एतिराज़ आहे अदा? जी बिस्मिल्लाह। पुट पहिरीं चांहि साईं खे ॾेई पोइ वञी ॻोठ मंझा रबनि ऐं दीनूअ ऐं जुमे खे सॾे अचे त तुंहिंजे निकाह जो ॾींहुं पधिरो करियूं। सॼी उमिरि पाई पाई गॾु करे उहे ॻह जोड़ाया हुआ। चांदी जा कंगण, कठमाल, नूरा, सोनी नथ, वालियूं, फुलड़ी, ॿियूं बि ॾाज जूं घणियूं शयूं खजी वयूं अमड़। अम्मा, हाणे वयल शइ जो ॾुग करण मां कहिड़ो फ़ाइदो? धीअड़ी, तो न्याणी खे ख़ाली हथे साहुरे मोकिलींदे मां जो अंदर कीअं न पजरंदो? अलाह चङी कंदो मासी, इहा ॻाल्हि अबे जे बि ध्यान में आहे। ॾिसजांइ वेठी मुंहिंजी सुहिणी भाॼाई उन ॾींहुं ॻहनि में तुरंदी। मूं जंहिंखे चाहियो रब मूंखे ॾिनो, मूंखे बि कंहिं शइ जी ज़रूरत कोन्हे मलूका। न अम्मा, तूं दिलगीर थी ऐं मलूका न तव्हीं कर्ज़ी थीजो। जेको मिसकिनी हाल आहे उन ते शुक्र करियो। मारवी, तुंहिंजनि इन्हनि ई ॻाल्हियुनि जे करे आउं तोसां निणान वारो साड़ बि कोन करे सघंदसि। छोरी, मासी सुखां तोखे एतिरा गुण किथां ॻोल्हे ॾिना आहिनि? तुझी नीगरी जा ज़ेवर तोखे हिक ॾींहनि में मिली वेंदा। मुसाले ते ज़ोर रखियो आहे पर हू कोन थो पासे। पर जेकॾहिं कंहिं ॿिए वटि बि आहे ते हूंदे बि हू असांखे वापसि कराए ॾींदो। पर हाजी अला ॾिना, तोखे हुन सां को बि फॾो फसाद नाहे करणो ऐं ॻोठ में बि कंहिंखे ख़बर न पए। असांजो पंहिंजी शइ सां कमु साईं। उन खां सवाइ कंहिं पैसे ॾोकड़ जी घुर्ज पवे त आउं परे कोन आहियां। साईं, ॾिने जे तड़ वारा मथां न अचनि, तंहिं करे तूं असां सां गॾु हली असांखे भाव कर। कोठ जा चांवर रंगे अवी हुननि ॾे मोकिले ॾिजो। पोइ जे इनकार में वरंदी आई त हुन ॻाल्हि खे बि ॾिसी वठंदासीं। वॾे काजे जी त असां में पुॼत न आहे बाबा साईं। मिड़े न्याणी सॾु ॾिबो। तॾहिं बि मरणे परणे पंहिंजा पंजनि सां सुहंदा आहिनि अदा। सावण फ़कीर, तुंहिंजा सॼियल हमरा अञा ताईं कोन पहुता। साईं, हर को पंहिंजे किर्त सां निकिरी वियो हूंदो। ग़रीब माण्हू हूंदो आहे पखीअ जे आचार। सुबुह जो निकिरे त शाम बचनि जे लाइ दाणू ॻोल्हे मोटे। जेसीं ताईं भाइर मिड़ी गॾु थियनि तेसीं ताईं तूं अलाह जे ॾिने मां साईं खे कुझु ॿुधाई छो नथो सावण फ़कीर? हाउ सावण फ़कीर, हाउ, तुंहिंजे बेतनि जी त वॾी साराह ॿुधी आहे। बिस्मिल्लाह। हथ खणियो हकलूं करियां, मूंखां दूरूं थी विया दूर। उठनि ओठारनि जा मूंखे ॾस पवनि था दूर। उठनि ओठारनि लाइ आऊं खामी थियसि खंबूर। जेॾियूं मुंहिंजे जीअ ते कढिया इश्क अंगूर। भलो भलो, सुभान अल्लाह। जेॾियूं मुंहिंजे जीअ ते कढिया इश्क अंगूर। कई ॾेना कई ॾारियूं झलिया पन पांदूर। से 25 पुराणा थिया
तिन झलिया ॿिज ऐं ॿूर, सुम्हां त सुख न अचे, उथां त अंबूर, सांडियो घुमां साह में पिरी तुंहिंजा पूर, जे हला त जलां थी, जे विहा त वहलूर, सारी उमिरि सावण चवे, आहियां चोटीअ ताईं चूर। तो मूं ते अलाए कहिड़ो जादू करे छॾियो आहे मारवी। हर घड़ी दिल खे रुगो तुंहिंजी दात आहे। आऊं त बादल जी अमानत आहियां साईं। तूं पाण भरियो तरियो सावण आई चरी। तूं बादल जो छा कंदी? हू तोखे कहिड़ी ख़ुशियूं ॾेई सघंदो, पर जे तूं मूं वटि हूंदीअ त राणी बणिजी राज कंदीअ, राज कंदीअ। मेरो ई महबूब असां मारूं मन में। ॾिस, तूं भालवा जी मारीअ वारियूं ॻाल्हियूं न कर। ही अखाड़नि जो ज़मानो न आहे। ये ॻाल्हियूं तोखे हींअर सम्झ में कोन ईंदियूं। जॾहिं आऊं तोखे ग़रीबीअ जी ऊंदहि मां कढी रोशनियुनि जे शहर वठी हलंदुसि, पोइ तूं पाण मञीदीअ त मूं सच थिए चयो। हथ खणियो हकलूं करियां, जबल आऊं जेॾी, इश्क मुंहिंजो आब विञायो, गूंदर आऊं गॾी, बिरह जे बार जी अथम मथे ते मॾी। भलो मियां भलो, भलो भलो। अबा मूंखे कहिड़ी ख़बर त इहो मोह ख़मीसो तोखां कसम खणाईंदो। पर अॻिते मूं तुंहिंजी ॻाल्हियुनि में अचण खां तौबा करे छॾी काकी। सरे घट मारायो हुई। तूं दिलि नंढी न कर बचा। इहा छोरी हिकिड़े ॾींहुं इन ॻाल्हि जो लेखो पाण खे ज़रूर ॾींदी। पर अलाए जेकॾहिं दुआ खे पंधु कोन्हे, रुगो मूंखे घर वापसि वञण ॾे। कॾहिं राति जो निड़ीअ ते न ॾेई साह कढी छॾींदी सांस। पर काकी हाणे काको तोखे पंहिंजे घर में मुश्किल क़बूल करे। केॾो न कावड़ियल हो। काका ऐं ख़मीसो आहे पूराए तो मुड़ुस, कंहिं महिल भरीअ में त कंहिं महिल भाकुर में। हुन जी कावड़ घणो कोन हलंदी, पाण ई बख़्तू हुनखे थधो कंदी। तूं माठ करे वेठो हुज। बख्तावर धीअ, तूं न ॾाइण जी सिफारिश न कर। पर काका ॻोठ वारनि खे ख़बर पई त केॾी ख्वारी थींदी। तूं छॾे ॾे अमां हिन ॻाल्हि खे। मिठा सभिनी खे सारी पई आ। सॼो लोक हुन ज़बान जो डंकिल आ। तॾहिं बि काका तूं दरगुज़र कर। तूं नथी सम्झंदी बख्तू। जिन हिन दफ़े नरमी कईमांस त हुन जो हौसलो वधंदो ऐं वरी तोखे तकलीफ़ूं ॾींदी। तोखे अब्बासीअ जो कसम काका, नाकार न कर। हाँ काका। ख़ैर असां वॾेरे मोहम्मद उमर तुंहिंजी शादीअ जो ॾींहुं चिठो करे ॾिनो आहे। हाणे तूं सवेल भेण मलूका सां गॾिजी माउ जी क़बर तां थी अचिजे, जंहिंजी दुआउनि सां मौत जे मुंहं मां मोटियो आहीं।
अब्बा अम्मा ये सब कुछ ॾिसंदी त ज़रूर हूंदी। हुन पार जी कंहिंखे कहिड़ी कल बचा। अब्बा चवंदा कोन आहिनि त नेकरू पंहिंजनि प्यारनि जे आसे पासे में किथे मौजूद हूंदा आहिनि। रुगो पाण उन्हनि खे ॾिसूं कोन था। ख़ुदा बहितर ॼाणे थो पुट। मूंखे बसि एतिरी सुध आहे त के माण्हू दिलनि में ज़रूर रहिजी वेंदा। उन्हनि मंझां के ज़ख़्म बणिजी त के मोर जे खंभ वांगुरु। अदा घोट ही चांहि वठ ऐं मारवी जन जे घर थी वञा। अमड़ माई सुखण खां पंहिंजे मुंहुं पुछा कजि। मतां वीचारनि खे कंहिं चीज़ जी ज़रूरत हुजे ऐं हाजी अलाह नु लॼ खां चई न सघंदो हुजे। वॾेरे गह वापसि कराइण जी पक ॾिनी आहे सुखा ऐं ॿिए ख़र्च पखेरे लाइ मूं पहरू वेको कया आहिनि। सुबुह जो वापारी निकरण खे ॾिसण लॻो। पर धन त हाशिम जे कब्ज़े में आहे हाजी। उन छोरे जो मुंहुं अॻियां नालो न खण सुखा। विसारे छॾ त तो को पुटु ॼणियो हो। हयाती जा पुठियां अलाए केतिरा ॾींहं बचा आहिनि। सेत मीठ मोहब्बत सां गुज़ारियूं। कीने मंझां की न वरंदो। छोकिरी खे वारण जी का वाट कढ। तो ॿुधो कोन हो त हुन लाट साहब खे मुंहिंजो पुटु सॾाईंदे शर्म थो थिए। हू बाजी पिट धणी जो मुरीद आहीं। याद कर मुर्शिद पाण चयो आहे हू चवनई तू मां चओ फातम वराए। मूं अबे खे चयो आहे त बख्तू केड़ा वठियूं अचे पर काकी मिठा उनखे छॾींदी कोन। काकी मिठा केर आहे? बख्तू जी मां। बख्तू यतीम आहे वीचारी। नंढड़ी हुई त उन जा माउ पीउ मरी विया। काको खमीस उन जे घर ऐं माल जो धणी थी वेही रहियो। पर तूं मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए मारवी। कहिड़ी? मुंहिंजे भाउ ते नेठ तूं कहिड़ो जादू कयो आहे? जॾहिं ॾिस रुगो तुंहिंजो ज़िक्र ऐं फिक्र। मूंखे बि को अहिड़ो हुनुर ॾे। बख्तू थी तू खुश आई ना तू? हाँ काका। काका भली करे आयो। भला ही है मां, भला ही। मारवी तो खुश हुई ना काका? हाउ थी मारो तो के हर वक्त याद करनी रहंदी आहे। तू हाणे हल त गद्दी घर हलो।
सुणल जी कुंवर खे विहारियो वनवाह में तारन जी छाव में राणल जी कुंवर खे विहारियो वनवाह में। अम्मा तुंहिंजी दिल छाती बोले अम्मा? छाजे बारे में धीअ? अता हाशिम मञींदो? पिणे खे मूं चयो आहे मोए खमीस जी हेठां ई वठे, छोरो उन्हे जे हथ में आ। वक्तू खे भी हू मुश्किल छॾनि अम्मा। बिला शक धी, खमीसे जी वाग जोणस मिठां जे हवाले आहे। जीअं मुड़स खे वराए तीअं वरंदो। खमीसो सदाई ज़ाल जे साम्हूं ॾाहो ढोर थी रहियो आहे। इस्लामी महीने जे 8 तारीख़ ते निकाह आहे। सूमर जे ॾींहुं वॾेरे मोहम्मद उमर पाण ई ॾींहुं मुक़ररु कयो आहे। सो ख़ैर सां परींहं मिनकी वनाह में वेंदी। अदा असां न तुंहिंजा रत भाई न भत भाई, ये कोठू वञी ॿिए हंधि विराए। हाजी अलाह ने के ॻाल्हाइण दे मिठा। सोदा खमीसा मूं पे चयो त छोकरो भी मुखे ठाहे दे। काका हाजी पानी। बिस्मिल्लाह। अम्मा कहीं बारीअ जे हथां ॿाहिरि मिज़मान ॾे चांहि ॾियारे मोकिलिजो। होय काका। ॿियो केरु आयो आहे जेलान न? शादीअ जे सने तुले ख़र्च जे लाइ 2-3 हेठूं खपाइण जो सोचो अथमि अदा। सो वापारी निकरण खे गॾु वठी आयो आहियां।